हमेशह असां हिन जी रहनुमाई में ईअं ई कमु कंदा हलूं ऐं अलाह साईं हाजी साहब खे थोरी सिहत बहितर थी असां सां ॻाल्हि ॿोल थी मूंखे चयूं त हीउ इजलास ज़रूरी आहे। असांजो हाजी साहब तव्हां चई मुंहिंजी तबियत कीअं बि हुजे मां पंहिंजनि प्यारनि सां दोस्तनि सां मिलण लाइ थोरी देरि लाइ ईंदुसि। मां हिकु दफ़ो वरी हाजी साहब खे शुक्रियो अदा कंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी हाजी साहब हिन सूरत हाल में तव्हां आहियो, तव्हां पंहिंजी मोहबतुनि सां ऐं इन जी मोहबत आहे तव्हां सां ऐं तव्हां बि सभु हुन जी मोहबत में आया आहियो। ऐं साईं मुंहिंजा हिकिड़ो ॿियो मां अर्ज़ु कंदुसि त असांजे ज़िले नौशहरे फ़िरोज़ में 1.5 साल पहिरियां 1.25 साल पहिरियां असांजे प्यारे दोस्त सहाफ़ी अज़ीज़ मेमण खे शहीद कयो वियो। असांजो ज़िले जो उहिदेदार बि हो, प्रेस सेक्रेटरी बि हो, तमामु निडर सहाफ़ी हो, हक़ ऐं सच जी हमेशह हुन ॻाल्हि कई। अॼु ॾींहं ताईं हुन जे कातिलनि जी का बि अहिड़ी ख़बर न पई आहे, सिर्फ़ु केस खे ईअं घुमायो थो वञे। त मां पंहिंजे मर्कज़ खे इन प्लेटफॉर्म तां रिक्वेस्ट कंदुसि त उहा करारदाद मज़म्मती पेश कई वञे ऐं अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे जल्द जल्द गिरफ़्तार कयो वञे, इहा करार पेश थिए। ऐं ॿियो असांजो हिकिड़ो दोस्त अज़हर मेमण जंहिंजो वालिद साहब मज़हर भाई हिते असां वटि मौजूदु आहे पिंडाल में, उनखे पुलिस तशदुद करे ठारूशाह थाणे में उनखे मारे छॾियो, जंहिंमें असां एहतजाज बि कयो, काफ़ी असां उन जे लाइ स्ट्रगल बि कई, पर अञा ताईं उन जा कातिल साम्हूं न आहिनि, न को उन जो केस पियो हले। पुलिस जंहिंजे कस्टडीअ में एसएचओ जंहिंमें उन जो क़तलु थियो उहो अॼु बि उन पोस्टिंग ते वेठो आहे। मां पंहिंजे मर्कज़ खे हाजी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे इन जी बि मज़म्मती करारदाद जेको आहे सो मंज़ूरु कई वञे ऐं असां चवंदासीं त हाजी साहब ई असांजो वॾो आहे, मेमण बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे। हाजी साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त इहो फ़ैसिलो हाजी साहब करे, असां ॿिए कंहिं पीर मीर ॾे कोन वेंदासीं। असांजो मेमण भाउ गुज़ारे वियो आहे, ज़्यादती थी आहे, इन जो फ़ैसिलो हाजी अब्दुल रज़ाक मेमण करे। मां रिक्वेस्ट कंदुसि मर्कज़ खे त साईं जन खे बि इहो कनि। साईं मुंहिंजा बसि हाणे हिकु ॿ गुज़ारिशातूं आहिनि, मां तव्हांखे कंदुसि त असां रिक्वेस्ट कंदासीं तव्हां सभिनी खे त तव्हां हिकिड़ो डिस्ट्रिक्ट वाइज़ पंहिंजो अहिड़ो हिकिड़ो सिस्टम ठाहियो जंहिंमें असां फंड रेज़ करे सघूं। ॾिसो असांखे को ADP स्कीम कोन्हे, को असांखे पैसा कोन था अचनि, असां पंहिंजी ज़िले तहलके वाइज़ पंहिंजा पैसा जमा कयूं, उन में ज़कात ऐं ख़ैरात हुजनि, उहे पैसा तव्हां वटि हूंदा तॾहिं तव्हां कंहिंजी मदद बि करे सघंदो। त इहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे हाजी साहब खे, तव्हां सभिनी मर्कज़ी दोस्तनि खे त ज़िलनि खे पाबंद कनि ऐं एक्टिव थियनि, पंहिंजे हिसाब सां पंहिंजी